उमर मारूअ जी आखाणी। असांजी लोक कहाणी आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कोट असांजे उनजो वॾो अहवाल पंहिंजे लिखणीअ में ॾिनो आहे। सॼो हिकु सुर उमर मारूई जे नाले सां हुन लिखियो आहे। दादा प्रीतम वॼाणी हीअ कहाणी पंहिंजनि लफ़्ज़नि में लिखी आहे, जंहिंमें हुन काफ़ी अहवाल ॾिनो आहे। अचो त अॼु उहा आखाणी पढ़ूं बि ऐं ॿुधूं बि। पेश आहे उमर मारूअ जी आखाणी, आशा चांद जे आवाज़ में। जिन ॾींहं थर मुल्क में उमर सूमरे जो राज हो, तिन ॾींहं मलीर ॻोठ में पालणे नाले पंहार रहंदो हो। हू ऐं संदसि ज़ाल माॾुई सॼो ॾींहुं ढोड़ चाढ़ींदा हुआ। कुझु ॿनीअ टुकुर बि होन। अहिड़ीअ तरह सुखियो गुज़रान पियो थींदो होन। संदन ॿनीअ ते कमु करण लाइ फोगसेन नाले हिकु हारी बि हो। पालणी ऐं माॾोईअ खे हिकु न्याणी बि हुई। हूअ ॼमण वक़्तु ई हूर जे बचे समान हुई। जीअं वेई वधंदी तीअं ई संदसि सूंहं वेई सरसु थींदी, ताजो संदसि हुस्न जी हाक हंधे माॻे फैलिजी वई। संदसि नालो हो मारूई। जीअं ई मारूईअ जवानीअ में पेर पातो, तीअं ई फोगसेन संदसि सूंहं जो शैदाई थी पियो। आख़िर हिमथ ॿधी पालणे खां मारूईअ जो संग घुरियईं, पर पालणे खेसि नीच ऐं कमीणो सम्झी नौकरीअ मां ई कढी छॾियो ऐं मारूईअ जो मङणो खेत सेन सां करे छॾियो। पालणे जी नाकार ॿुधी फोगसेन जूं आसूं उमेदूं सभई पट पइजी वयूं। नह खां चोटीअ ताईं बाहि वठी वियसि ऐं हसद विचां वेर वठण जा पह पचाइण लॻो। आख़िर इहो वीचार कयईं त कीअं बि करे मारूईअ खे उमर जे फंदे में फसायां। सो मलीर छॾे हलियो अमरकोट, यानी उमरकोट, जिते उमर सूमरो राॼ कंदो हो। हीउ शहर अमर सिंह राठौड़ ठारायो हो, पर उमर बादशाह जे राॼ सबबि उमरकोट चवंदा आहिनि। उमर वटि पहुची हुन मारूईअ जे सूंहं जूं सुर्खियूं भरियूं। उमर खे चयईं, मारूई आहे त धनार जी धीअ, पर संदसि बदन तां लीरूं लाहे वेस वॻा कराइजंसि त हूंद परियुनि जी शहज़ादी बणिजी पवे। अहिड़ी गुजर त सिर्फ़ तव्हांजे महल में रहण लाइक़ु आहे। फोगसेन खां मारूईअ जे सूंहं जी साराह ॿुधी उमर मथसि अकनि झुकनि थी पियो। पोइ त फोग ऐं उमर वेस बदिलाए उठनि ते चढ़ी हलिया मलीर ॾांहुं। जॾहिं हू मलीर ॻोठ में पहुता, तॾहिं कज़ा सां मारूई बि मथे ते दिलो खणी खूह तां पाणी भरण लाइ आई। मारूईअ जी सूंहं पसी उमर ते त नींहं जो नशो चढ़ी वियो। पोइ त हू पाणी पीअण जो बहानो करे ॿधी मारूईअ वटि आयो। फोगसेन वण जे आड़ में लिकी बीठो। उमर मारूईअ खे चयो, अधी मां ॾाढो न्यायल आहियां, पाणीअ चुको न पियारीं। मारूईअ जीअं ई उमर खे पाणी थे पियारियो, तीअं ई उमर खेसि ॿख विझी खणी उठ ते विहारियो ऐं वाॻूं वराए अमरकोट ॾांहुं हलियो। अमरकोट में उमर मारूईअ खे महल में रहायो। हर वक़्तु राजाई वेस जी लालच ॾेई चवंदो होसि त मां तोखे प्यार थो करियां। जेकॾहिं तूं मूंसां शादी करीं त मां तोखे पंहिंजी पट राणी बणाईंदुसि। ॿियूं सभई राणियूं तुंहिंजियूं गोलियूं थी गुज़ारींदियूं।
पर मारुईअ संदसि हिक बि न ॿुधी। चयईंसि त जनम जन्मांतर खां मुंहिंजो नातो खेत सेन सां थियल आहे। मां हुनखे छॾे ॿिए कंहिंसां लाऊं मूर न लहंदसि। कांद न कंदसि को ॿियो, ख़त हेड़ो ई ख़ूब, मेरो ई महबूब असां मारू मन में। ही शाह लतीफ़ जूं सिटूं आहिनि। पोइ त उमर मारुईअ खे कोटनि में खणी क़ैद कयो। उमर जे क़ैद में मारुईअ खे घणई ॾींहं गुज़री विया। उमर खेसि सियारे में खणी आयो हो। मथां अची बरसाति जे मौसम थी। मारुई वेचारी हर मुंद में मलीर ऐं मारुनि खे पुकारींदी ऐं ॿाॾाईंदी हुई। मारू वेचारा मुल्क जे हाकिम सां कीअं सीनो साहिनि। मारुईअ जो खथो लीरूं लीरूं थी वियो। सनानु न करण करे संदसि वारनि में मिटी ॼमी ॼव थी वई। संदसि सूंहं बि मेरी थी वई। त बि हूअ सत्याणी पंहिंजे सत ते क़ाइमु हुई। तेल न लायां तुंहिंजो मूं मारूअ जो मन, करियां ॿी न कन्य आहिर उन्ही आहियां। ऐं न मारुनि रीत जीअं सेण मटाईनि सोन ते, अची अमरकोट में कंदसि कान रीत, पखनि जी प्रीत माड़ीअ सीन मटायां। उमर वरी खेसि संदसि माइटनि जे ख़िलाफ़ भड़काइण लाइ चयो त ऐं मारुई, मारूड़नि त तुंहिंजी का बि सुध सार कान लधी आहे, पोइ तूं छो थी खेनि यादि करीं। हींअर बि मुंहिंजो चयो वञी त जेकर पट पटीहर ऐं हीरनि जवाहरनि सां झंझे छॾियां। पर मारुईअ पंहिंजे अबाणी लोई उमर जे बख़मल खां सरसु सम्झी। हुन जे सत रछी तामनि खे पंहिंजे वतन जे ॾुथ ऐं ॾौड़नि अॻियां तुच्छ करे ॼाती। मलीर जे झंगली गुलनि ऐं मालाउनि खे उमर जे सोननि रोपनि घणनि ऐं अतर फुलेलनि सां मटणु क़बूल न कयईं। सोन बराबरि सगरा मारूअ संदा मूं, पटोला पंवार खे उमर आश्रम मूं, वरलोईअ झीलूं ॾाॾाणनि ॾियाम जा, ॾिनियाम जा ॾियाम जा। उमर मोकल ॾे त मलीर में वञी पाउर जो पाणी पंहिंजे सरीर ते विझां। सॼो वक़्तु साणीअ जे सार में ॻड़ंदी रही। रोई उमर खे चयईं त उमर, हींअर त क़ैद कयो अथई, पर हिकिड़ी महिर कजांइ, अगरि मां हिन क़ैद में मरी वञां त मुंहिंजो लाश मलीर ॾांहुं मोकिलिजे, जीअं मां घटि में घटि मरण बैदि पंहिंजे देस जे मिटीअ में थाणो करियां। वाझाए वतन खे आउं जे हित मुयास, गोर मुंहिंजी सूमरा कच पम्हारनि पास, ॾिज ॾाॾाणे ॾेह जी मंझां वलड़ियुनि वास, मुयाई जियास जे वञे मढ़ मलीर ॾे। उमर घणाई वस हलाया, पर कुल दाईअ खे सम्झायो त मारुई तुंहिंजी खीर भेण हमशिरा थे, सो इहो कुधो कमु कीअं थो करी। इहो साञाहे ऐं सत्याणीअ जो सतु ॾिसी आख़िर उमिरि मुड़ियो ऐं मारुईअ खे भेण समान सम्झी खेसि मलीर ॾांहुं वापसि मोकिलण जो फ़ैसिलो कयईं। पोइ त मारुनि खे चवाए मुकायईं त अची पंहिंजी अमानत वठी वञो। मारुनि पहिरीं पक करण लाइ हिकिड़ो ओठी मोकिलियो। जॾहिं हुन अची ॿुधायनि त उमिरि जे मन में दख़ा कान्हे, तॾहिं मलीर में शादमाना थी विया। मारू सत्याणी मारुई साण करे मलीर आया। उमर बि भाउ जे नाते मारुईअ खे बाइज़त झझो धन ऐं कपिड़ा गहणा ॾेई वापसि मलीर रवानो कयो। मारुई मारुनि सां त मिली,
पर उमिरि जे क़ैद में गज अरसो रहण करे संदसि पति खेतसेन खे सवलो मुंहुं कोन ॾिनो। सॼे मलीर में मारूअ जी बदनामी थियण लॻी। जॾहिं उमिरि खे हिन ॻाल्हि जी ॼाण पई तॾहिं हुन अची मारुनि ते काह कई। मारू वीचारा हाकिम जे डप खां पंहिंजा झुगा ऐं खेत छॾे झंग में हलिया विया। तंहिं ते मारूई कही आई उमिरि वटि, चए, हिकिड़ो त मूंखे 12 महीना क़ैद में रखियो, मथां वरी मुंहिंजनि ॾेहनि ते काह करे आयो आहीं। हुननि जेकॾहिं मुंहिंजी गिला कई त इहो संदन हक़ आहे। खेनि कहिड़ी ॼाण त मां सचुपचु सत्याणी आहियां। तूं बि हाकुम थी साणनि हमदर्दी त नथो करीं, उटलो मथनि हला करे आयो आहीं। मारूअ जी ॻाल्हि सुणी उमिरि शर्मिंदो थियो ऐं मारुनि खे ख़ातिरी ॾियारण लाइ कंहिं बि आज़माइश ॾियण लाइ तयारु थियो। पर मारूअ चयो त दाग़ त मूं ते लॻो आहे, परीक्षा बि मां ई ॾींदसि। पोइ बाहि जो मच ॿारे तंहिंमें लोह जी सीख गरम करे बिल्कुलु लाल कयऊं। उहा ॻाढ़ी थियल सीख मारूअ हथ में झली त खेसि लहस बि कीन आई। साॻी परीक्षा उमिरि बि ॾिनी, पर खेसि बि लहस कान आई। अहिड़ीअ तरह ॿिन्ही जी सचाईअ जी परख थी ऐं मारुनि मारूअ खे क़बूलियो। उन बैदि खेतसेन ऐं मारूई गॾु गुज़ारण लॻा। हीअ असांजी मारूअ जे पंहिंजे देस लाइ मारुनि लाइ सिक जी ॻाल्हि पिया करियूं। हीअ कहाणी मारूअ जी मोहबत पंहिंजे मिटीअ सां ऐं पंहिंजे मारुनि सां अहिड़ी त पकी आहे जो जेको ॿुधे थो उन जे मन में मारूअ लाइ वॾी इज़त पैदा थी थिए।